बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम। नाज़रीन, हमारे सी रहे आयो HPS न्यूज़ मटियारी रिपोर्ट नज़ीर अमन सोलंगी सिविल सोसाइटी ड्यू सईदाबाद पेटे अलिफ गस्ट पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल लीग IB हेड मास्टर एसोसिएशन ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां अॼु न्यू सईदाबाद में IB हेड मास्टरनि खे पके करण जी हिमायत में अब्दुल वाहिद उमरानी, सैयद तुराब अली शाह, रहमतुल्लाह बलाल, साहिद काका, फ़कीर मुंदलाखो, लालदीन बलाल, रशीद अहमद देतो, सैयद मुजफ्फर हुसैन शाह, शमसुद्दीन जमाली, हाजी वारिस मेमून, फयाज कायम खानी, असलम राजपूत, मोहम्मद मूसा सियाल, गुलाम रसूल लाहिरी, यासीन कीरियो, वकार अहमद लाखो ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सॼे शहर जो गश्त कंदे प्रेस क्लब पहुता, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त IB हेड मास्टरनि खे पको कयो वञे जेको हिननि जो बुनियादी हक़ आहे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़।